अस्सलाम वालेकुम नाजरीन। शिराज शौकत राज पर खैरपुर जिले में चोरन डकैतन लाए जमीन तंग करी छदे, पुलिस के फुल पावर दे छड़ियो। नाजरीन, शिराज शौकत राज पर said that I will make this area free from thieves and robbers for the public. Shiraz Shaukat has told the police to demolish the houses of thieves and thugs. Out to the Pakistan Kabul, some of the phone I फलाणो माण्हू थो ॻाल्हायां, को नालो ॿुधाई ऐं मुंहिंजो घर था तो पुलिस तूं कंदो छा ई जी मां क़ुर खयो आहे त मां हाणे एॾो न कंदुमि ऐं मुंहिंजो जिते तो भला अॻु में एॾो कयां उन्हनि जो छा थियो मूं ते एफआईआर आहिनि एफआईआर पेश कर पुलिस बस मुंहिंजो घर आहे ॻाल्हि त उते घर कीअं ठातो आहे पुलिस छो था घर छो पोइ दुआरी न दुआरी त पेश थींदे न असांखे सियासी कार्रवाई चोरनि ते ऐं दुआरनि ते सियासी कार्रवाई थींदी आहे छा? जेको आहे को साफ़ सुथिरो माण्हू हुजे ऐं कंहिं ते केसिस न हुजनि 30-40 केस आहिनि, 30 लख रुपया इनाम, 60 लख रुपया इनाम, 70 लख रुपया इनाम। ऐं मां पुलिस सां बिल्कुलु सख़्ती कई आहे त राजपार हुजे, शहर हुजे, चांग हुजे, मक्सी हुजे, जेको बि हुजे, जेको ॾोह करे थो हुनखे बख़्शणो बिल्कुलु न आहे। हुनखे सख़्त कार्रवाई करे हुनखे अरेस्ट कयो वञे, फौरन ॿधो वञे। जी साईं। एसपी साहब खे बि रिक्वेस्ट कई आहे, डीआईजी साहब खे बि कई आहे, आईजी साहब खे बि रिक्वेस्ट कई आहे ऐं होम मिनिस्टर साहब खे बि रिक्वेस्ट कई आहे त जेको ॾोहारी आहे उनखे जेको एलिमिनेट कयो वञे ऐं ॾोह जो साईं ख़तमु थिए तेसिताईं कार्रवाई जारी थिए। हा, हिकिड़ो ई हल आहे हिननि वटि बचण जो, फेसबुक ते अचण सां बचण जो हल आहे या टिकटॉक ते अची बकवास करण खां बचण जो हल न आहे। हिकिड़ो ई हल आहे, सिर्फ़ु उहो इहो आहे पंहिंजो पाण खे पेश कनि, माफ़ी वठनि ऐं जिन माण्हुनि जो ॾोह कयो हुननि खे पंहिंजा जेको आहे सामान मोटाए ॾियनि। केॾी महिल 8-10 नंढा छोकिरा आहिनि, कंहिंजी उमिरि 20 साल आहे, कंहिंजी 25 साल आहे, कंहिंजी 27 साल आहे, सॼो ॾींहुं ॾोह था कनि, कोट आलू, पका चांहि, नौशहरे फिरोज़, नवाब शहर सॼे एरिया पटीअ खे ताराज करे छॾियो अथनि। छोकिरा कुल 10 आहिनि ऐं सरकार खे सख़्ती सां जेको आहे चयो आहे बाबा जेको बि ॾोह करे थो असांखे ॾोह ख़तमु खपे। असांजे द्वारनि त मसइलो न आहे, दुआरी केरु वञे, पुलिस जी मर्ज़ी आहे, पुलिस हुनखे कीअं थी ख़तमु करे, कहिड़ी स्ट्रेटजी थी करे, छा थी करे, इहो पुलिस जो मसइलो आहे। पुलिस पंहिंजी कार्रवाई करे ऐं सुभाणे वरी एसपी साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त कार्रवाई करे ऐं डीआईजी साहब खे रिक्वेस्ट कंदुसि, होम मिनिस्टर साहब खे रिक्वेस्ट कंदुसि, आईजी साहब खे रिक्वेस्ट कंदुसि, कार्रवाई करे असांखे ॾोहारी ॿधी ॾे, असांखे ॾोहारी ॾोह ख़तमु कराए ॾे। जेसिताईं ॾोह ख़तमु न थींदो तेसिताईं क्या कार्रवाई कराईंदासीं, छो त ॿियो हल न आहे न। सर ॿियो इहे बि इल्ज़ाम लॻाए पिया वञनि त को तव्हां उन लूची स्टाफ जे आस पास में का ज़मीन ख़रीद कई आहे ऐं उनजे करे उन्हनि ॻोठण ते केस दाख़िल पिया अचनि त जीअं ॻोठड़ा बेज़ार थियनि ऐं ज़मीन पंहिंजी विकिरो कनि ऐं उहा उन ज़मीन जा ॿुधाए वञनि तव्हां ई ख़रीदार आहियो। त इहे बि मुख़्तलिफ़ फेक आइडियुनि ते बि हिकिड़ी राय हली आहे सोशल मीडिया ते, त इहे बि तव्हांजे मथां इल्ज़ाम आहिनि। भला चोरनि वटि ज़मीन हूंदी आहे छा? चोरनि वटि को ज़मीन को नारायण वटि ज़मीन हूंदी आहे छा? हे वरी बकवास था कनि त जीअं टाइम पास करे सघनि ऐं जीअं पंहिंजो पाण खे बचाए सघनि। सरकार पंहिंजी कार्रवाई कंदी, इहे ॻाल्हियूं सभु फज़ूल आहिनि। हा, को शरीफ़ माण्हू आहे, कंहिं ते केस न आहे, उन ते कार्रवाई थिए हुनजी असीं मदद कंदासीं। जेको पुलिस सां ज्यादती करे को ॾोहारी न आहे उनखे तंग करे असीं हुनजी मदद कंदासीं। बाक़ी जेको ॾोहारी आहे असां हुनजी मदद कीअं कंदासीं? हुननि कहिड़ो ॾोह कयो जेको वीचारो पूरो महीनो कमाए ऐं हिकिड़ी मोटरसाइकिल वठी थो अचे, तफ़ आयो पिस्टल ॾेखारे मोटरसाइकिल पूरी वड़े विया, तो हुननि जो राज आहे हिते? स्टेट किथे आहे, सरकार किथे आहे? रोज़ 10, 15, 7, 8 तूरूं, इहो कहिड़ो तरीक़ेकार आहे? ऐं सरकार पंहिंजो एक्शन वठंदी ऐं सख़्तीअ सां निपटंदी हिननि माण्हुनि सां। हिकिड़ो भुलिजी वञनि त ॾोह करे सघनि था मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में, ऐं बिल्कुलु ॾोह न करणु ॾींदुसि, सम्झी वञनि इहा ॻाल्हि। ऐं छा उन ग़रीब जो कहिड़ो ॾोह आहे जेको सॼो महीनो कमाए थो ऐं पंहिंजे बचनि जी रोज़ी करे ऐं वञे पंहिंजे घर ऐं उन खां पोइ उन खां भाॼी फुरियो वञनि? कमाल जी ॻाल्हि आहे। ऐं केरु चए न स्टेट खां ॾाढो केरु कोन्हे को ऐं क्लियर करे थो छॾियां, सभु बिल्कुलु ॿुधाइनि त हिकिड़ो ई हल अथनि त पेश कनि सरकार वटि ऐं पॉलिसी बि आहे हींअर
जे पेश पवंदा त एसपी साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त हिननि ते जेके आदि मुजरिम आहिनि इहे सभु पेश कनि, माफ़ी वठनि, पोइ ॻाल्हाइनि असां। हाणे असां जेको वॾो छॾे ॾिनो आहे, असां पेश पिया आहियूं, हाणे स्टेट असांजी कहिड़ी मदद करे सघे थी? बाक़ी ईअं बिल्कुलु मदद न मिलंदी, ऐं जेको ॾोह कंदो उनखे पंहिंजो नतीजा भुगतना पवंदा। ऐं असांजो सिंपल मक़सदु आहे, जेको बि ॾोह आहे असां थियण न ॾींदासीं, ॾोह ख़तमु कराईंदासीं एट एनी कॉस्ट, कुझु बि थी पए। असां ॾोह जे ख़िलाफ़, इंसान ज़ात जे ख़िलाफ़ न आहियूं। पब्लिक एट लार्ज जी भलाई लाइ जहिड़ो आहे, सॼी पब्लिक ख़ुशि आहे त हिन लोफरनि ते जेको आहे सो रेड थिया आहिनि, ऐं जे को माण्हू बेगुनाह आहे त कोर्ट खे मुंहुं ॾिए, वञी पेश पए ऐं कोर्ट खां पंहिंजी ज़मानत कराए ऐं पंहिंजा केस ट्रायल खे फेस करे। हिन में को अहिड़ी ॻाल्हि त कान्हे का, बहुत सारा माण्हू जेके ट्रायल फेस कनि था। ॿियो सर मां इहो पियो चवां त हाणे ॾिसो हिकिड़ो सोल्जर सिपाही हो बारी शहर जो ओचे बिनाओ बिल्कुलु ॾोहनि जी दुनिया में न हुयसि ऐं पंहिंजी ड्यूटी थो कयां। पुलिस अचे थी, जेके मेन ॾोहारी आहिनि हुननि खिलाफ़ कार्रवाई नथी करे, बेगुनाह माण्हुनि जा घर था ठहिया वञनि। मतिलबु हो पंहिंजी सफ़ाई ॾिए पियो त मां बेगुनाह आहियां ऐं पुलिस मूंसां नाइंजाज़ी कई आहे। इहे अॻु में बि हुन बारी पंहिंजे फेसबुक ते बि रखियो हिन गिरफ़्तारी खां अॻु में। चलो पोइ हिन जो हल छा आहे? कोर्ट में वञे, कोर्ट में पेश थिए, कोर्ट खे वञी इहा ॻाल्हि साबित करे त पुलिस ज़्यादती कई आहे। तरीक़ेकार त बाबा इहो ई आहे न। जेका पुलिस ग़लती कंदी, जे पुलिस खे माण्हूअ खे ग़लति फसाईंदी त उनखे बचण जो तरीक़ो कहिड़ो आहे? कोर्ट खां पंहिंजी हिन को मुल्क जूं कोर्टूं आज़ादु आहिनि, हिन मुल्क जा इदारा आज़ादु आहिनि, पर हिन मुल्क जा इदारा एॾा नज़रखान आहिनि, मुल्क खां ॾाढो केर बि कोन्हे को। जेको माण्हू सम्झे थो त मुंहिंजे हथ में बंदूकड़ी आहे ऐं मां ॾाढो आहियां, त इहा मुंहिंजी भुल आहे। सरकार सभिनि खां ॾाढी आहे, अलाह जी ज़ात उन खां बि ॾाढी आहे। जेको ॾोह कंदो मुंहिंजे मौला जी ज़ात, उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां सज़ा ज़रूरु मिलंदी। माना 100 ॾींहं चोर जा हिकिड़ो ॾींहुं त भाॻे जो थींदो। बिल्कुलु हिकिड़ो ई हल आहे त वञी पंहिंजो पेश पवंदा त भलाई थींदनि, बचाव थींदुनि। ऐं सॼे तालके खे ख़बर आहे इहे 20-25 माण्हू आहिनि फैसलनि में जेके ॾोह कनि था। पुलिस खे ख़बर आहे, SSP साहब खे ख़बर आहे, DIG साहब खे ख़बर आहे, त ज़ाहिर पुलिस एक्शन कंदी न। कीअं न कंदी एक्शन? अवाम खे प्रोटेक्ट करण बि स्टेट जी ज़िम्मेदारी आहे। बिल्कुलु पहिरीं ज़िम्मेदारी, मेन ज़िम्मेदारी ही जेके पब्लिक रहे थी, इहे सभु स्टेट जो सब्जेक्ट आहिनि। असीं पंहिंजे माउ पीउ खे त बिलोंग कयूं था, पर असां सरकार खे बिलोंग कयूं था। असांखे प्रोटेक्ट सरकार खे करिणो आहे। हाणे इहो सरकार जो मसइलो आहे। पुलिस पंहिंजी स्ट्रेटेजी छा थी ठाहे, पुलिस जो मसइलो आहे। आर्मी पंहिंजी स्ट्रेटेजी छा थी ठाहे, उन्हनि जो मसइलो आहे। रेंजर्स कहिड़ी स्ट्रेटेजी थी ठाहे, उन्हनि जो मसइलो आहे। बाक़ी क्रिमिनल क्राइम ख़तमु थियणो आहे, इहा चॉइस न आहे कंहिं वटि। हींअर क्राइम ख़तमु न थिए, क्राइम ख़तमु थींदो। असल में अॻु में कॾहिं कार्रवाई थी कान्हे का, हिन दफ़े मथां सख़्ती आहे ऐं होम मिनिस्टर साहब तमामु सख़्तु आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो पॉलिसी ठाही आहे त बाबा ॾोहारी या पेश पवनि या जेको आहे सो उन्हनि खे स्टेट ॿधंदी।